वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। बाबा 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 कितनी हुई इतना साल जो का भरे हुए बाबा। मैडम मुझे रो मुझे मर मुझे अच्छी बात बाची में हाँ तो के खबर है बाबा तो मां तो के केतरो याद कंदी हुस वो केड़ो लम्हा हुंदो वो केड़ो पल हुंदो जेमे मुके मुके तवाजी कमी महसूस न थी जड़े ईद वारे ॾींहं ते सब ॿारड़ा सब न्याणियूं पंहिंजे माउ पीउ सां गॾु घुमण वेंदियूं हुयूं। उन महिल उन्हनि खे ख़ुशि ॾिसी उन्हनि सां गॾु उन्हनि जा पीउ ॾिसी मूंखे तव्हांजी केतिरी कमी महसूस थींदी आहे। जॾहिं ॿिया मासूम ॿार चवंदा हुया त मूंखे 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 मुंहिंजे पीउ गुॾी वठी ॾिनी आहे। मूंखे मुंहिंजे पीउ ईद ते इहे पंहिंजे पसंदि जा कपिड़ा वठी ॾिना आहिनि। मूंखे मुंहिंजे पीउ इहे रांदिका वठी ॾिना आहिनि त बाबा उन वक़्तु मुंहिंजो अंदरि फाटंदो हुयो बाबा। बानो अभी अभी हेलो हेलो बानो बाबा अभी अभी हाँ बानो अखी खोल बाबा अभी बानो हाँ अखी खोल जज्बात शिद्दत में बेहोश थी हुई है बाबा साईं। तव्हां ॾिसो ॾिसो पंहिंजे अखियुनि सां त असां तुंहिंजा बचा तोसां केॾी मोहबत था कयूं। साले बाबा जे बच्चन जे हिक कोड़े हिक ज़ुल्म जो न ज़ालिमन का पलाद जो थदस पलाद जो चिपड़ चरो क्या बोई हिको हिरन खां त गाए वॼाए सरे सरे जो पलाद वठंदासीं। मां जो वेठो हाँ कोन छॾींदासीं। बस वक्त अचण ॾे वक्त। मुंहिंजी भेण कमाल थी करी छोकिरी एॾो जबल जहिड़ो जिगर रखंदड़ मुंहिंजी भेण थोड़ा ख़ुशी जा 4 पल छा मिले पर कोई घट थी हिम्मत कर। अदा मां किथे ख्वाब त नथी ॾिसां। न मुंहिंजी भेण हे असांजे ख्वाबनि जी सची ताबीर आहे। ॾिस बाबा असांजे साम्हूं बीठो आहे अखियूं पट। बाबा हाणे मूंखे कॾहिं बि छॾे न वञिजो। बाबा छो छॾींदुसि मां तव्हां वञण जे लाइ थोरी आयो आहियां। मां त तव्हां सां गॾु रहण जे लाइ आयो मूं तव्हांखे सख़्ती सां मना कई हुई न जेसी ताईं बिजार खान सां ॻाल्हियुनि जो निबेरो नथो थिए तेसी ताईं का बि चुरपुर न कजो। अरे अरे एॾी हिम्मत तव्हां में आई किथां जो पंहिंजे मुंहुं वञी एक्शन कयो। अरे माराए न कूं घर मुफ़्त में सोढा ॿुधा मूंखे साले किथे आहे। बाबा साईं साले मल्हार करे परेशान हुयो इन जे करे हू हिते न आयो। बाबा साईं ॻाल्हि आहे त बिजार खान जे खूनी कोट में बेयारो मददगार जे रहण जे एहसास मूंखे चेड़ न ॾिनो आहे। इन करे सालिया या वारदात कई। इन करे सालिया परेशान हो। पर का पुछागा छा को सलाह मशवरो कबो आहे। अञा कल्ह ई त बिजार खान सां मूं तुंहिंजी आज़ादी जूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। हुन मूंसां वाइदो कयो त आउं तोखे चिपड़ मोटाए ॾींदुसि ऐं तुंहिंजे पुट
तुझे पुट वरी अंध करे वञू कोर्ट ते हमलो कयो कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो जवान त हुननि जा बि मुआ हूंदा चिबड़ बाबा साईं हिननि ताननि ऐं महिणनि ॾियण जे बदिरां मसइले जो हल छो नथा कढो इन पछताइण सां छा वक़्तु वापसि अची वेंदो छा बाबा साईं मां त चवां थो त बिजार ख़ान सां फौरी तौर ॻाल्हायो हुन सां ॻाल्हियूं कयो घटि में घटि हुन जो लाश त अमरा जो माइटनि खे वापसि वठी ॾियो न ॿियनि मामलनि खे बाद में ॾिसी वठंदासीं मिड़ई ख़ैर आहे तुंहिंजी ॻाल्हि पूरी थी वई चिबड़ खान बाबा साईं मुंहिंजूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं अणपूरियूं आहिनि तूं अॻिते हली मां तव्हांखे ॿुधाईंदुसि पर हींअर घटि में घटि तव्हां लाश त अमरा जो माइटनि खे वठाए ॾियो न हाणे तव्हां हलो पंहिंजे घर चिबड़ खान साले खे बि वञी सम्झा तव्हां न जेका ठॾ खोटे आया आहियो मूंखे हुनजे बारे में बि सोचणो पवंदो त हुनखे कीअं पूछे मूं शाह मुराद ते माण्हू मोकिले छॾियो आहे बाबा साईं शाह मुराद पंहिंजे पुट जो सदमो मुश्किल बर्दाश्त करे सघे हथ सां मुड़ुस खे मारे हाणे साईं वॾो अहसास पैदा थियो है इमरान खे छा तव्हां हिन महिल बिजार ख़ान सां ॻाल्हाए नथा सघो छा जॾहिं हुन सां राज़ीनामो थी चुको आहे त पोइ हमरा जो लाश वापसि छो नथा वठाए ॾियो राज़ीनामे जे शर्त मथां पहिरीं तव्हां पाणी पेरे आया आहियो हाणे हुन सां छा ॻाल्हायां हाणे बिजार ख़ान मुंहिंजी ॻाल्हि कीअं मञींदो मुंहिंजा ख़ासि माण्हू मुंहिंजी इजाज़त खां बिना इहो कमु करणु निकिता हुआ कीअं मञींदो हाणे हू मुंहिंजी ॻाल्हि बाबा पुलिस जी मदद सां हुननि खां लाश वापसि वठी सघे थो या भला हीअं कयो एसपी साहब सां ॿ ॻाल्हायो घटि में घटि हमरा जो लाश त वापसि थिए न पुलिस खे इन मामले खां आगाह करणु ज़रूरी नाहे बाबा साईं मूंखे त डपु आहे दुश्मन किथे लाश जी बेहुरमती न करे विझनि इन करे फौरी तौर ते मैयत हुननि खां वापसि वठाइणो ई पवंदो लाश बि मिली मामला त बंदि थी वेंदा पर शाह मुराद त जीअरे ई बरी हुनखे जीअरे तव्हां मालूम आहे तव्हां मेरो चांडो की पुट सब रोण बंद कयो बहादुरनि जा वारिस घोड़ा नाहे ॻाड़ींदा ऐं शहीदनि पुठियां रोण ए बि हूंदो आहे घोड़नि ऐं घोटनि जीअण ॿ टे ॾींदा दुनिया फानी आहे बाबा आदम जे दम ते भरवसो नाहे पुट सब्र खां कमु वठो सब्र खां कमु वठो मञूं था त ही गम बर्दाश्त खां ॿाहिरि आहे पर बाबा सब्र जे दामन खे कुशादो करे उन जे सूर खे उनखे सब्र जी चादर में लिकाइण जी कोशिश कयो चाचा धणी बख्श सबर जी अहमियत ते लेक्चर ॾियण बदिरां थोरो मुंहं ॾे नज़र करियो हुनजी छा हालत आहे मूंखे ॾिसो मुंहिंजी अम्मी जी अखियुनि जी वीरानी ऐं बाबा साईं जो पथरायल चेहरो ॾिसो ही सबर जो वक़्तु कोन्हे चाचा धणी बख्श असांजे पेरनि हेठां ज़मीन छिकजी वई आहे असां मथां आसमान किरी पियो आहे असांखे घटि में घटि रोअण खां त मना न कयो असांजो बस पुॼे त घोड़नि सां जबल ॿोड़े छॾियूं हाँ चांडो की दिल खोले तूं सही थी चईंदी ही गम हर आथ ताईं दिलासे खां वधीक अहम आहे अदा मूंसां जेको कहर थियो उनजी दाग खे मुंहिंजी त ज़ाल में दीदा ई कसरत थी मुंहिंजी अखियुनि में त ऊंदहि भरे छॾे मुंहिंजो अंगण गुस्सो करे छॾे मुंहिंजा मलार पुट खे किथे ॻोल्हियां मेरो लुसा तूं का आम औरत नहीं ऐं जे तूं रोण वेंदी त आउं पंहिंजो पाण खे कीअं रोकींदुसि
ऐं चांडुके खे कहिड़ो दिलासो ॾींदुसि? मूंखे दिलासो न खपे बाबा साईं। मूंखां जेको भाउ जे नाले जी आदत खसे वियो आहे उनजो अज़ालो नामुमकिन आहे। वक़्तु गुज़री वेंदो, महीननि पुठियां साल मटबा, न मटजंदो त असांजे दिलनि में इहो ॾुख। छो त दुनिया में अहिड़ी का बि मरहम जात न थी आहे जंहिंसां दिलनि जा फट भरिया हुजनि। हाणे को मुंहिंजी नियाणीअ खे त ॾिसे छा थियो आहे हिनखे, के डॉक्टर खे आणियो। गामण पुट तूं जल्दी कर, वञ पाणी खणी आ त चिटो हणोसि। अमा मुमल हा चाची पानी खणी थो जा। छा इहो ॾाॾे नाले शख़्स कोर्ट जो चौकीदार वग़ैरह आहे छा? ठीकु आहे। हाँ बाबा साईं, कोर्ट ते हमिले वक़्तु मां बि मौजूदु हुउसि। जीअं कोर्ट खां ॿाहिरि निकितासीं त हिकिड़ी काल आई। हुन इहो चयो त मल्हार सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे ऐं बाद में हू मरी वियो। पर इहो मुमकिन आहे त तव्हांजो मुख़बिर कूड़ ॻाल्हाईंदो हुजे। बाबा साईं मूंखे पूरी पकि आहे त लाश उन ई कोर्ट में ई आहे। इहे सभु ॻाल्हियूं सही आहिनि सोचो, पर जॾहिं बिजार ख़ान मल्हार जे कोर्ट में मारजण वारी ॻाल्हि ई तस्लीम करण जे लाइ तयारु आहे त पोइ हुनजो लाश कीअं हथ कजे? लाश हथ करण जो कहिड़ो तरीक़ो थी सघे थो? ठीकु आहे बाबा साईं, मां सालिया सां ॻाल्हायां थो, तूं ॾाॾे सां ॻाल्हाए त आख़िर मल्हार जो लाश छो रखियो वेठा आहिनि, कहिड़ो मसइलो आहे? ऐं बाबा साईं ॿियो त बिजार ख़ान जी बि सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे त हीअं बिजार ख़ान छो थो करे। मुमल धीअ मानी जे बग़ैर खायो। अम्मा तू मानी जो थी चई, मुझे वस में हुजे तो मैं साह खणन भी छड़े ॾियां। अम्मा मुझी धीअ इहो सभु तकदीर जो लिखियल आहे। हर को पंहिंजो कियो लोड़ींदो आहे। माण्हू रोए रड़े वाका करे पर थियणे खे त केरु नथो टारे सघे न। इन करे तो रोवां थी अम्मा। त काश इंसान जी तकदीर ते जो बस हलिया। तू रुगो दुआ कर पुट त ये ज़ालिम कातिल मल्हार जो लाश वापस कन। अम्मा अम्मा तू दुआ कर त मुझो मल्हार जेरो हुजे। अम्मा आया सॼे को कल ॿुधो वो कूड़ हुजे। अम्मा मुझो मल्हार अम्मा मोटी अचे। अम्मा तू दुआ कर। अम्मा अल्लाह पाक तुझी शल ज़बान मुबारक करे पुट। अम्मा अम्मा मुझो हाव तो फाटे। अम्मा बाबा जे बाहर के कूड़ा दिलासा केस ताई दिया। हाव तो फाटे मुझो जडे मुझो मल्हार मरिया तो मां मैं ते जरी नहीं छा कदन। अम्मा तू दुआ कर। अम्मा तू दुआ कर तो मां मरी हो जा। मां मरी हो जा। वेरुन के डावे समटाया धरती विकणी दे समटाया मटाया मटाया। वेरुन के डावे समटाया धरती विकणी दे समटाया। हक सच जा संदेश मटाया केडी बदबख्ती वेरुन दी वस्ती। बाबा दुआ घुर त इहा ख़बर कूड़ी हुजी ऐं भाउ मल्हार घर मोटी अचे। अम्मा असांजो रब पाक हर शइ ते क़ादिर आहे। जिंदगी मौत इज्जत जिल्लत सब कुछ होने जे वसा। लेकिन मल्हार जख्मी है तो खुदा कदो तो हू जल्दी सेहतयाब थी मोटी ईंदो। जेकॾहिं
वो हिन दुनिया में ना है। तो खुदा खेस मग़फ़िरत अता कजो। ईअं न चओ बाबा। बाबा चओ त भाउ मल्हार हिकु ॾींहुं ज़िंदा सलामत पंहिंजे घर मोटी ईंदो, जीअं तूं वरनि खां पोइ सही सलामत असांजे घर मोटी आयो आहीं। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां बाबा, मुंहिंजो हिते मोटी अचणु मुबारक न आहे। ख़बर थी छो? मुंहिंजे हिते मोटी अचण सां ॻोठ में मौत जो पत्थर विछाइजी वियो। पत्थर न रखो बाबा, इहो सुठो सोण कोन्हे। न बाबा, बाबा पाण मुस्लमान आहियूं। सवण भलो या बुरो पाण खे इन वहम में पवण न घुर्जे बाबा। तूं सही थी चई, सही थी चई, पर तोखे शायद ख़बर कोन्हे त मां पंहिंजो पाण खे अभागो समझण लॻो आहियां। इन करे त इन आज़ादीअ जे चकर में पंहिंजे दिलि जो टुकड़ो असां खां जुदा थी वियो। कहिड़ो कहर थी वियो, कहिड़ो कहर थी वियो। बाबा चांड्रो की समझ त मुंहिंजी भेण आहे ऐं मल्हार त मुंहिंजे लाइ भाउ साले वांगुरु आहे। इहा त वधीक ॾुख ईंदड़ ॻाल्हि आहे न बाबा। तुंहिंजी भेण जहिड़ी साहेड़ीअ जो ॾुख मुंहिंजे लाइ तुंहिंजे दुख जे बराबरि आहे, तुंहिंजे दुख जे बराबरि। मां तुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा ॾिसण जे लाइ आज़ादी जी दुआऊं कोन घुरियूं, दुआऊं कोन घुरियूं। मुंहिंजी प्यारी भेण, आउं तुंहिंजे नाले जो भाउ न आहियां, पर हिकु ॾींहुं तुंहिंजे मथां पंहिंजी जान घुरे इहो साबित कंदुसि त तूं मूंखे केॾी प्यारी आहीं। मुंहिंजी प्यारी भेण, तूं छो थी रोईं? तोखे छा खपे? हुकुम कर न, ॿुधाए पंहिंजे भाउ खे। खपे कुझु बि न अदा, आउं बसि चाहियां थी त जेको पहिरियां खां हासिल आहे उहो न खसिजे। आउं जो तोसां गॾु आहियां, तुंहिंजो भाउ, पोइ बि तूं परेशान आहीं या कहिड़ी अफ़सोस जी ॻाल्हि आहे? अदा जेकॾहिं तव्हां बाबा साईं खे सम्झाए सघो था त उन्हनि खे सम्झायो। मुंहिंजी इन ज़ोर ज़बरदस्ती जे रिश्ते मां जान छॾायो। तूं फिक्र न कर मुंहिंजी भेण, जेकॾहिं मूंखे सॼी दुनिया सां टकर खाइणो पियो न त बि खाईंदुसि, पर हिन शेरोज़ खे इन मक़सद में कामयाब थियणु कॾहिं बि कोन ॾींदुसि। अदा उहो वादो ई न कर जेको वक़्तु अचण ते पूरो न करे सघी। ज़रलीअ सां बर्बाद थी वियासीं। न ज़मीन असांजी रही, न आसमान भरजलो थियो। चांड्रो खे वट लफ़्ज़नि आहिनि जन संदो खे दिलासो ॾियां, छा ॻाल्हायां? कूड़ियुनि नाथ तो न दिलासनि जो मां छा कंदसि ज़रली? असांजे मथां जेका क़यामत गुज़री आहे, अल्लाह दुश्मन खे बि इहो ॾींहुं न ॾेखारे। जेकॾहिं बाज़ार ख़ान जी क़ैद में मल्हार ख़ान जे दोस्त जो पीउ हुयो त हू पुलिस जो सहारो वठी आ, पुलिस जो साथ वठी आ। हाणे ॾिस न केॾो नुक़सान थी वियो। तूं मूंखे चई विझी आ, मां तोखे न कयां। नुक़सान नंढो लफ़्ज़ आहे ज़रली। असांजी सभु पूंजी असांजो अदा मल्हार हुयो ऐं हाणे असां दुनिया जा ग़रीब तरीन माण्हू आहियूं। ॾुख हिन ॻाल्हि जो आहे त मल्हार पराई वेड़ जो शिकार थी वियो। न ज़रली, मुंहिंजी दिलि चए थी इहो सभु इत्तफ़ाक़ी ऐं हादसाती तौरु नाहे थियो।
छा मतलब? अदा मल्हार मुंहिंजे करे मारियो वियो आहे। ॻोठ में मुंहिंजो हिकु अदा मल्हार तरफ़दार हुयो। शहरोज़ खां मुंहिंजी अकेली पनाह, हालांकि मूं वटि पंहिंजी ॻाल्हि साबित करण जो को दलील न आहे, पर मुंहिंजी दिलि इहा गवाही ॾिए थी। वधीक तूं पंहिंजे डिपार्टमेंट जी तरफ़ां जांच करे असल हक़ीक़त ताईं पहुचण जी कोशिश कर। तूं छा थो समझी त बिजार खान सां गद्दारी करे तूं बिजार खान जे कार खां बची विधे? हाकम साईं, मूंखां कहिड़ी ख़ता थी आहे? मूं कहिड़ो तव्हांखे धोखो ॾिनो आहे? शम्स, हमरा जे नक जी पकाई दरिस केॾी मासूमियत सां थो पुछे हिन कयो छा आहे? ही त ॾिस केॾो मासूम आहे। मूंखे त लॻे ई नथो त हिन कंहिंसां कूड़ ॻाल्हायो हूंदो या कंहिंसां दगा कई हूंदी, हा न? शम्स, ही केस मां तुंहिंजे हवाले थो कयो। ॾिसां थो त तूं कहिड़े तरह हिन खां ज़बान तो कर रही। ॾिस बिजार खान, हिन मां त तव्हांखे सभु कुझु मालूम थी चुको आहे। हाणे हिन वीचारे वटि छा बचो आहे जो मां पंहिंजो मथो मारे कया हिन सां? खान बहादुर जे चवण मुताबिक़ खूनी कोट ते रातों के हमले में हिननि जो हिकु नौजवान मार थी वियो आहे। कॾहिं त कोट जा पहरेदार चवनि था त हिननि जो को बि माण्हू मोह न आहे। दादा, तो एतिरो वक़्तु बिजार खान जो नमक खाधो आहे ऐं निभाई वरी दुश्मन सां वियो। अॼु मालिक सां वफ़ादारी कंदे इहो ॿुधाए त हिन मामले जी हक़ीक़त छा आहे? तोखे चङाई जी का उन्हें मां उम्मीद लगे थी या दिमाग का ही हूँ जटा है? सैन केडी माल त सफ़ा नंढड़ो ॿार थो लॻे ऐं केडी माल त एॾो ज़हीन, कुझु चई नथो सघिजे। हींअर शमीर किथे आहे? ॿार घटी में ॿारनि सां गॾु रांदि पियो करे। उन्हें जो घणे मां घणो ख्याल रखंदो कर। ऐं ॿुध, जी साईं। खान बहादुर जेकॾहिं दिमाग जे हवाले सां तोखां पुछे न, तूं चई छॾींदो करीस त सही थियण जी उन जी का बि उम्मीद कान्हे का। ऐं हा, इहो बि चई छॾिजांइसि त ज़हनी तौर शमीर ख़तम आहे। पर साईं, तूं पर खे छॾ, तूं अकाउंट नंबर मोकिल मोॾे त मां तोॾे ख़र्ची मोकिलियां। तव्हांजी वॾी महिरबानी साईं, मां मोकिलियां थो अकाउंट। मूंखे त का ॻाल्हि समझ में नथी अचे। ख़बर ई कान थी पवे त कूड़ो केरु आहे। बाबा साईं, कूड़ो केर बि हुजे, पर हिन टाइम त चाचे शामरात जी असल चेल ही चिबी थी पई आहे। असल कूंधर पुट कुसजी वियो अथसि ऐं चाचे शामरात खे माठ ते अहिड़ो वकोड़ियो आहे, न हू रोए थो न खिले थो न वरी का शिकायत थो करे। बाबा साईं, असल सफ़ा गूंगो लॻो पियो आहे, चुप ई चुप आहे। सोडा मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। समुंड जी गहरी माठ कंहिं ईंदड़ तूफ़ान जो इशारो हूंदो आहे। छा सम्झई? बाबा साईं, कहिड़ियूं था ॻाल्हियूं कयो? मञा थो त चाचो शामरात जानी में समुंड हूंदो, हींअर त वीचारो ठलो पग में मथो लिकायूं वेठो आहे। बाबा साईं, मां जेकी हुन जे पुट जे वञण खां पोइ हालत ॾिठी आहे न, बाबा साईं, मूंखे त ईअं थो लॻे पुट जे वञण खां पोइ ख़ाली ॾाॾर थो ॾेखारे, जीअं हरू भरू बि को कमज़ोर न सम्झे। सोडा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जो जवाबु, जेकॾहिं तव्हां मल्हार खे न गोली लॻंदे ॾिठो न तव्हां हुनखे संभालियो त पोइ ॾाॾे नाले हमरा जी ॻाल्हि ते तव्हां एतबार कीअं कयो? हू मारिजी वियो। बाबा साईं, ॾाॾे फजर जो मल्हार जो तस्वीरूं मोकिलियूं साले ॾे। त पोइ साले मूंखे इहा ॻाल्हि छो कोन ॿुधाई? बाबा साईं, ख़बर न आहे, हू सवेर खां वठी चाचे शामरात वारनि ॾे वियो आहे, हेॾे त अञा आयो ई कोन्हे। न आयो आहे त अचणु घुर्जे असां। मूंखे अंधेरे में रखी तव्हां माण्हू माराया आहियो, पोइ बि कोन था सुधरो निभागा।
सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।